नाज़रीन अवां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। कंबर में डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ज़ाहिद हुसैन मेतलो गोदाम ते छापो हणी मुतासिरनि लाइ आयल टेंट ऐं ॿियो सामान हथ करे वरितो आहे। एस न्यूज़ जे रिपोर्टर इख़लाक़ अहमद चांडियो मूजिब सेशन जज नसीराबाद झूलेलाल राइस मिल ते छापो हयो। छापे दौरान राइस मिल जे गोदाम मां बरसात मुतासिरनि लाइ कंटेनर में आयल टेंट ऐं गोदाम में पयल टेंट हथ कया विया आहिनि। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज कंबर समूरो सामान पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे ऐं इमदादी सामान समेत टेंट जी ॻणप कराए राइस मिल गोदाम खे सील कराए छॾियो आहे। मिल मालिक सदाम चंद ऐं काउंसलर हाजी वज़ीर अली फुलपोटो खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त कंबर में डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ज़ाहिद हुसैन मेतलो गोदाम ते छापो हणी मुतासिरनि लाइ आयल टेंट ऐं ॿियो सामान हथ करे वरितो। सेशन जज नसीराबाद झूलेलाल राइस मिल ते छापो हयो वियो। छापे दौरान राइस मिल जे गोदाम मां बरसात मुतासिरनि लाइ कंटेनर में आयल टेंट ऐं गोदाम में पयल टेंट हथ कया विया आहिनि। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज कंबर समूरो सामान पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे ऐं इमदादी सामान समेत टेंट जी ॻणप कराए राइस मिल गोदाम खे सील बि कराए छॾियो। मिल मालिक सदाम चंद ऐं काउंसलर हाजी वज़ीर अली फुलपोटो खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो। नाज़रीन वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।